साईं हिकिड़े दफ़े ईअं थियो हे पठान खे शहर में लॻी हुजे बुख साईं पासे में शादी हाल हुजे साईं पठान खे अहिड़ो बुख अची वरायो जीअं पेट में सभा चूहा पिया फिरनि साईं पठान औरतुनि वारो बुरको पाए साईं शादी हाल में काहे पियो ईअं साईं लज़ीज़ ताम हुजनि पठान खे बि हुजे बुख अॼु न कॾहिं साईं वियो खाईंदो पठान साईं ढुकी माए वांगुरु फूकिजी वियो ऐं साईं पठान अचानक बेहोश थी वियो साईं मायूं मर्द गॾु थी विया कुराड़ी चयो माई आहे मर्द ॿाहिरि वञनि साईं परदो कयूं ईअं साईं कुराड़ी हिकिड़ी तकड़ में हथु आयो उन्हनि चयो ढुकी माई आहे बेहोश थी वई आहे मथां हमल दमल थिए या छा त साईं कुराड़ी हथु हणी हथु ॿाहिरि कढियो आहे कुराड़ी चयो मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे साईं ना तजुर्बेकार छोकिरी ईअं ठका जो हथु कढायो ईअं साईं ईअं सफ़ा दोॾा पटिजी वियसि साईं ईअं तकड़ में ईअं हथु ॿाहिरि करे मुबारकूं ॾिनियूं त पहिरें अदड़े जी टंग ॿाहिरि आई आहे सो अव्हांखे कीअं लॻी स्टोरी दोस्तो मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी अहिड़ियूं मज़ेदार वीडियोज़ तव्हां हर दफ़े इनशाला तव्हांजे लाइ ठाहींदो रहंदुसि ऐं तव्हां ॾिसंदा ऐं ज़रूरु पसंदि कंदा महिरबानी